डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। मुख्तियार अब्बासी में में तव्हांखे खुश आमदीद थो चवां। ही पंहिंजो ॿ क्लिपूं आहिनि न। हिकिड़े पासे जेका खाॿे पासे वारी क्लिप आहे उहा वकीलनि जी क्लिप आहे। उहा जंहिंमें वकील कल्ह जेको आहे सो तमामु वॾी अक्सरियत सां असांजा सिंधी वकील सदर ऐं जनरल सेक्रेटरी जे उहिदनि ते रुॻो कराची बार एसोसिएशन न पर उन सां गॾोगॾु पंहिंजो ही मलीर बार एसोसिएशन बि खटे आई हुई। त इहा सिंधी माण्हुनि जी सिंध जे गॾियल क़ौमी शऊर जी फतेह आहे ऐं असांखे फतेहनि ते जेको आहे सो ख़ुशी त थिए थी, पर उन में असांखे चुप करे नाहे वेहणो ऐं उन सां गॾोगॾु असांखे इलाही जेके आहिनि उहे ख़दशा बि आहिनि, इलाही असांजा दुश्मन बि आहिनि। छो त कराची हिकिड़ो हिकिड़ो हब आहे, इकानमी हब आहे, सिंध जी दिलि आहे। तंहिंजे करे असांजो दुश्मन हर वक़्तु इहो चाहे थो त उहो कराची ते कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे सो क़ाबिज़ रहे। त उन में ही जेका ॿी ही साॼे पासे वारी जेका वीडियो क्लिप तव्हां ॾिसो था त हिकिड़ो पख्तून ठेकेदार आहे, उहो चवे थो त साफ़िन खे चवे थो त तव्हां उर्दू में न ॻाल्हायो और सिंधीअ में तव्हां न ॻाल्हायो। त हिकिड़ो जेको आहे सो इहो तसब आहे, पर इहो सिंध जो क़ौमी शऊर आहे। उतां जा समूरा सिंधी साफ़ इहो उथी बीठा, हुन सां रेज़िस्ट कयूं ऐं पोइ हुन जेको आहे सो न त जेकॾहिं इहो न कनि हा त हुनजी दिलि वधी वञे हा। त जे करे असांजी जेका पुरअमन सियासी अवामी जेका जमहूरी जदोजहद आहे इहा असांजी कामयाबी जे तरफ़ असांखे वठी वेंदी। असीं रुॻो जेके असांजे वस में कम आहिनि असीं रुॻो उहे कयूं कराचीअ में। त कराची जेका आहे उहा सिंधी माण्हुनि जे मां अॻु में बि चयो, सदाईं असीं चवंदा ईंदा आहियूं त कराची हिन वक़्तु दुनिया जो वॾे में वॾो सिंधी माण्हुनि जो शहर आहे। कराची सिंध आहे, कराची सिंधी माण्हुनि जी दिलि आहे। दुनिया जी का बि ताक़त उनखे जेको आहे सो उनखे ख़तमु नथी करे सघे। तंहिंजे करे असां रुॻो जेके असांजा कम आहिनि असीं रुॻो उहे कयूं। हिकिड़ो कमु जेको आहे उहो इहो आहे त कराची में जेके सालनि खां वठी माण्हू रहनि था उहे महिरबानी करे पंहिंजा शनाख़ती कार्ड ठाराइनि। उन सां गॾोगॾु हींअर जेको आहे सो वोट आहे, वोट हाणे थियण वारा आहिनि, हाणे बलदियाती इलेक्शन अचण वारी आहे, उन में पंहिंजो वोट दाख़िल कराइनि। जेकॾहिं वोट उन्हनि जो दाख़िल नथो थिए त उहे जेके आहिनि सो वकीलनि सां सलाह कनि। वकील तव्हांजी हर क़िस्म जी मदद कंदा, तव्हांजी सपोर्ट कंदा। ऐं असांजो जेको सिंधी माण्हू आस्ते आस्ते जेको माइग्रेशन करे शहरनि में अचे पियो, इहा हिकिड़ी मुस्बत तब्दीली आहे। ऐं अॻे जेको आहे सो सिंध जा मर्कज़ ॻोठ हूंदा हुआ, हाणे असांजा उहे मर्कज़ जेके आहिनि ॻोठनि जे बदिरां शहर थियनि पिया। तंहिंजे करे असांखे हींअर पंहिंजे शहरनि जी पाण मालिकी करणी पवंदी, कराचीअ जी मालिकी करणी पवंदी। कराचीअ जी मालिकी असां भली जेको आहे सो ॿिए कंहिं बि तरीक़े सां न कयूं, सिर्फ़ु असीं पुरअमन सियासी जदोजहद जीअं ही तरीक़ो आहे। ॾिसो जीअं वकील खटे आया, जीअं कल्चर शो थियो, उन में लखे माण्हू जेको आहे सो अचे रोड ते बीठा अचे शामिलु थिया। इहे ई पुरअमन तरीक़ा आहिनि जेके असांखे कामयाबनि तरफ़ वठी वेंदा। असीं जेको आहे सो 30-30 लख माण्हू जॾहिं कराचीअ में गॾु कयूं था त इहो ख़ुदि जेको आहे सो दुश्मन जे यहाँ वटि जेको आहे सो मुंहं था ॾरजनि। तंहिंजे करे कराची जेको आहे सो असांजे सिंधी माण्हुनि जी दिलि आहे ऐं उहो जेको आहे सो उहा दिलि असांजी हलंदी त उहो असांजो सॼो जिस्म हलंदो। तंहिंजे करे ही जेको आहे सो मुंहिंजे तरफ़ां वकीलनि खे तमामु वॾे में वॾियूं मुबारकूं हुजनि। ऐं मां वकीलनि खे गुज़ारिश कंदुसि त उहो कराचीअ में जेकी बि सिंधी माण्हू रहनि था उन्हनि जी मालिकी कनि, क़ानूनी मालिकी कनि, वारसी कनि उन्हनि जी। महिरबानी दोस्तो, सदाईं ख़ुशि हुजो।